जी नाज़रीन, लोकल गवर्नमेंट इस्लाम कोर्ट जा मुलाज़म एहतजाज कन पिया, कहिड़ो मुतालबो कनि था, अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह का मुतालबो है त ॿियनि जे मुलाज़िम जीअं असांखे बि ऑनलाइन पघार हुजनि, ट्रेज़री करे ॾिनियूं वञनि। जीअं त वज़ीर आला सिंध खे ऐलान कयो आहे त कराची खे पहिरीं मरहले में ॾिनो वेंदो, बाक़ी मरहलनि में सिंध डिवीज़न खे ॾिनो वेंदो, जंहिंमें हैदराबाद, सखर ऐं लाड़काऊं डिवीज़न शामिल आहिनि, मीरपुर डिवीज़न शामिल आहिनि। बिराए महिरबानी करे असांखे बि जीअं कराची वांगुरु पहिरीं में पघार ॾिनियूं वञनि। लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियूं, असांजो मुतालबो इहो आहे त बाबा असांजो ऑनलाइन ट्रेज़री ते पघारूं असांखे ॾिनियूं वञनि, जीअं त ॿियनि सभिनी गवर्नमेंट सिंध जे इदारनि में पघारूं ऑनलाइन ट्रेज़री ते ॾिनियूं पियूं वञनि। ऐं असां सां इहो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी छो आहे भला? असां मिसकिन आहियूं, फाका कशी कटण ते मजबूर आहियूं। असांजूं पघारूं पहिरीं तारीख़ ते 2 तारीख़ ते नथियूं मिलनि। त जीअं साईं मुराद अली शाह साहब खे ऐं बिलावल भुट्टो साहब खे असां हथ ॿधे अपील था करूं त महिरबानी करे असांजो ऑनलाइन ट्रेज़रियूं पघारूं ॾिनियूं वञनि। साईं जिन खे अर्ज़ु था करियूं त बाबा असां सां नाइंसाफ़ी, असीं 10, 12, 15 सालनि खां घटि में घटि आहियूं, असीं कॉन्टेक्ट बेस ते आहियूं। असांखे रेगुलर कया वञे, असांजा जेके दोस्त मुलाज़िम हिते मरी विया उन जो कोई तदारक कोन थियो, कॉन्टेक्ट बेस ते मरी विया उन्हनि जो कोई तदारक कोन थियो। महिरबानी करे असां ग़रीबनि जो हक़ ॾिनो वञे, असांखे पका कया वञे, रेगुलर कया वञनि ऐं असांजी पघारूं जेके आहिनि उहे ट्रेज़री में कयूं वञनि। महिरबानी करे साईं जिन खे इहो अर्ज़ु था करियूं त बाबा असांजो हक़ असांखे ॾिनो वञे। ऑनलाइन पघारूं थी वियूं आहिनि, बराए महिरबानी थर पार करके छो नज़रिया अंदाज़ कयो पियो वञे। असांखे बि उन्हनि सां गॾु ऑनलाइन पघारूं ॾिनियूं वञनि, ट्रेज़री में ॾिनियूं वञनि। बराए महिरबानी बिलाल भुट्टे साहब खे रिक्वेस्ट आहे, वज़ीर आला सिंध खे बि रिक्वेस्ट आहे, बराए महिरबानी यतीम थर पार कर जी मुलाज़िम खे बि ॾिसो। ऑनलाइन कयूं वञनि, ट्रेज़री ऑफिस खां असांखे मिलणु खपनि। अॻे असांखे टाउन कमेटी पंहिंजा हिते बिल ठाहे असांजे अकाउंटनि में पघार मोकिलींदी आहे, उहो हाणे गवर्नमेंट सभिनी सिंध सूबे जे लोकल गवर्नमेंट सभिनी खे ट्रेज़री ऑफिस खां पघारूं ॾिनी वियूं आहिनि, कराची में थी वियूं आहिनि। इन करे असांखे कराची सां गॾु असांजी पघारूं ऑनलाइन ट्रेज़री ऑफिस में कयूं आहिनि। असांखे पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि, मुतालबो कनि पिया सिंध हुकूमत खां त नोटिस वरितो वञे। थरपारकर हिकु पुठिते पियल इलाइक़ो आहे, लोकल गवर्नमेंट जा ही मुलाज़िम आहियूं। ही चवंदा असां मुसलसल ॾींहं राति जेका से ड्यूटियूं करे आवाम खे जेका सहूलियत आहे बुनियादी उहो फ़राहम करण में असां मसरूफ़ आहियूं, पर असां जेके मुसलसल ज़्यादतियूं थींदियूं पियूं वञनि, असांखे पको नथो कयो वञे, असांजूं पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। मुतालबो कनि पिया CM सिंध खां त नोटिस वरितो वञे, असांखे पको करे असांजूं पघारूं आहिनि उहो ऑनलाइन ज़रिए असांखे ॾिनियूं वञनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।